वालेकुम दोस्तों जी तो मैं तव्हांजो पंहिंजो इमाम दीन आरबाणी तव्हीं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमाम दीन सिंधी जी दोस्तों जी त अॼु जो नओं ताज़ो फ्रेश व्लॉग कयूं था हाज़ुर फ्रेश फर्स्ट टाइम जो तो व्लॉग ना है तकरीबन मैं इवनिंग वाली शिफ्ट में व्लॉग स्टार्ट किया है थोड़ी लेट थी वही मॉर्निंग टाइम में मां कुछ टाइम बाबा सां गॾु को कमकार हुयो ओॾे वियल हुयुमि इन करे व्लॉगिंग न करे सघियुमि या व्लॉगिंग बाबा खे पसंदि न आहे इन करे मां उते व्लॉगिंग न करे सघियुमि माज़रत दोस्तों उतों जो आहे त मां व्लॉगिंग रिकॉर्ड न करे सघियुमि हाणे सेम टू सेम मां पंहिंजी फील्ड में आहियां जंहिं प्लाटनि खे कल्ह जेको आहे यारनि एकड़नि खे असां यूरिया ॾिवाईसीं उन जो पाणी जेको आहे त इरीगेशन कंप्लीट इंशाल्लाह राति थींदी 8 बजे त इन जे करे ॿी खाद न खणाई त चयो राति इंजन बंदि कंदासीं सुबुह सवेल इंजन हलाईंदासीं वरी नई खाद ॾींदासीं यूरिया उन जा व्यू तव्हांखे वरी सुभाणे इंशाल्लाह ॾेखारींदासीं अॼु ख़ासि कमुकार कान्हे भाई थोरा घणा तव्हांखे फील्ड जा व्यू ॾेखारियां थो ऐं साइड सां हलंदा त उहे बि तव्हांखे व्यू लाज़मी ॾेखारींदुमि फ़िलहालु उन प्लाट जा व्यू तव्हां चेक कयो जंहिंमें इरीगेशन हले थी चेक कयो दोस्तों ही प्लाट है जो तकरीबन 50% क्लियर थी चुको है तव्हांखे परे खां ईअं हल्को नज़र हूंदो पर तकरीबन 50% क्लियर है 50% रहे थो इंशाल्लाह उम्मीद है त राति क्लियर थींदो 8-9 ऐं जीअं क्लियर छो तो पोइ उनजा व्यू तव्हांखे ॾेखारींदुमि फ़िलहालु मां हलां थो ॿिए तरफ़ उतां जो अची सघिया उते तव्हांखे व्यू ॾेखारींदुमि फाइनली दोस्तों असां ट्यूबवेल ते पहुची चुका आहियूं मुंहिंजो दोस्तनि खे अॼु जेको आहे त नवां ताज़ा जेके ट्यूबवेल जा व्यू ॾेखारियूं छो जो 2-3 ॾींहं थिया आहिनि तव्हांखे व्यू न ॾेखारिया आहिनि ट्यूबवेल जा उनजो पाणी वग़ैरह जो जेको आहे तव्हांखे चेक करायूं त प्रेशर वग़ैरह केतिरो आहे इंजन वग़ैरह बि तव्हांखे चेक करायूं था अॼु ख़ासि कमुकार त कान्हे मुंहिंजो थोरो घणो दोस्तनि खे जेको आहे त नई तारीख़ का ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं त बहितर आहे 1 2 3 चेक कयो दोस्तों माशाल्लाह बहितरीन जेको आहे त हिकिड़ो ख़ुदा जी कुदरत जो जेको आहे त कमाल आहे माशाल्लाह इंजन ॾिसो पिया तव्हां पाणी वग़ैरह तमामु प्रेशर सां कढे पई हे हितां क्रॉस थी करे साम्हूं जेको आहे त लास्ट प्लाट वञो जेको आहे तव्हांखे ॾेखारियो हिन में ऐं हीअ 2 प्लाट कंप्लीट थियल आहिनि इरीगेशन जे हिसाब सां हे खट वग़ैरह पई आहे जेको ऑपरेटर वग़ैरह सुम्हंदो आहे ऐं दोस्तों अॼु जेको आहे त ख़ासि कमुकार फील्ड में आहे कान बसि मुंहिंजी दिलि चए थी त अॼु जेको व्लॉग आहे उहो हिते कयूं एंड इंशाल्लाह वरी सुभाणे नए व्लॉग सां गॾु तव्हां दोस्तनि सां हाज़िर थींदासीं मां तव्हांखे नई शइ बि ॾेखारींदुमि कोशिशि कंदुमि प्लिंट वग़ैरह हलंदो यूरिया सुभाणे वरी स्टार्ट कंदासीं उहा बि ॾेखारींदुमि नवां बेलदार ईंदा 2 उहे बि तव्हांखे पहिरियों त ॾिठल आहिनि पर माना नई खाद उन स्टार्ट थींदी त उहे बि तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं रटून कमंदो जेका आहे थोरो घणो दवा पंहिंजो असरु ॾेखारियो आहे उनजा तव्हांखे व्यू चेक करायूं पोइ व्लॉग खे एंडिंग कयूं था चेक कयो दोस्तों ये जेको आहे त गंदो हेड्रो थी वियो आहे इन जो मक़सदु त माने हिते दवा असरु कयो आहे ऐं इंशाल्लाह 2-3 ॾींहं में सही वेंदो बसि मां बि हिननि जो हफ़्तो वेट कयो आहे उन खां बाद में हिनखे पंहिंजो पाणी ॾियणो आहे हिनखे यूरिया बि ॾियणी आहे न त लेट थी वेंदो त वरी कदु वग़ैरह न कंदो बसि इंशाल्लाह हिनखे 2-3 ॾींहंनि जे अंदरि अंदरि जेको आहे त पाणी बि स्टार्ट कंदासीं ऐं हिनखे जेको आहे त खाद वग़ैरह बि लाज़मी ॾींदासीं ऐं थोरो घणो जेको आहे त सुकी वियो आहे आहिस्ते आहिस्ते इंशाल्लाह सुकी वेंदो भाई उहो बेकार तूं स्विंग आहे ऐं दोस्तों अॼु मां वठंदुमि हिते इजाज़त छो जो अॼु व्लॉग नंढो आहे छो पर प्यारो व्लॉग आहे लाज़मी ॾिसिजो एंड ताणी ॾिसिजो ऐं मूंखे ॾींदा इजाज़त इंशाल्लाह सुभाणे नए व्लॉग सां गॾु तव्हां